अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? बिल्कुलु ख़ैर ख़ैरियत। जी हाँ दोस्तों, मां ऐं मुंहिंजो पंहिंजो काजी अब्दुल सत्तार। ऐं दोस्तों अॼु अल्हम्दुलिल्लाह ऐं जुमातुल मुबारक जो ॾींहुं, भलारो ॾींहुं। ऐं मां दोस्तनि खे मां इहो चवंदो रहंदुसि भली पंहिंजो भाईचारे सां रहो, पंहिंजे मुहबत सां रहो, पंहिंजे सलीक़े सां रहो ऐं इंसान जो ख़्यालु रखो। जेतिरा बि असांजा पाड़े में रहनि था, चाहे हिंदू हुजनि चाहे मुस्लमान हुजनि, अॻ में पाड़े वारनि सां जेको आहे प्यार ऐं मुहबत वारो सलीक़ो रखंदासीं। ऐं असांखे जेको दर्स ॾिनो वियो आहे, असीं मुस्लमान आहियूं, जेको असांखे दर्स ॾिनो वियो आहे उहो आहे प्यार मुहबत। ऐं मुहबत ऐं जेको आहे ॾियण वारो, मुहबत खिंडाइण वारो, ऐं इहो ई दर्स असांखे ॾिनो त अल्हम्दुलिल्लाह असां मुस्लमान आहियूं। जेतिरो थी सघे अॼु भलारे ॾींहुं जे जेको आहे त नेकियूं कमाइण जो ॾींहुं आहे, ऐं जेतिरो थी सघे मां नेकियूं कमायो, ऐं उहे बि मुफ़्त में नेकियूं। ऐं अल्हम्दुलिल्लाह जुमातुल मुबारक जो ॾींहुं आहे, भलारो ॾींहुं आहे। ऐं मां अव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु कंदो हलंदुसि त जंहिंखे अव्हां ॾिसंदा आहियो वॾनि फिल्मनि में, वॾनि ड्रामनि में, उहे अदाकार असांजी सिंध जा भला अदाकार, ऐं जेके विलन जा कैरेक्टर कंदा आहिनि उन्हनि खे अव्हां ॾिसंदा आहियो त उहे जेको आहे ज़ाहिरी में उन्हनि खे ॾिसंदा आहियूं त चवंदा आहियूं यार हीअ कहिड़ा बदमाश आहिनि, केतिरा बेरहम आहिनि, पर असल में उहे वीचारा पंहिंजो हिकिड़ो कैरेक्टर निभाईंदा आहिनि। जेको आम ज़िंदगी में माण्हुनि ते हिकिड़ी स्टोरी चयल हूंदी आहे, उन स्टोरी मुताबिक़ उहे पंहिंजो कैरेक्टर निभाईंदा आहिनि। ऐं बेसिकली जेको उनजी असल ज़िंदगी हूंदी आहे, के आलम हूंदा आहिनि, के हाफ़िज़ हूंदा आहिनि, ऐं के वरी मिठास ॾियण वारा हूंदा आहिनि, के तबियत ॾियण हूंदा आहिनि। मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त असांजे सिंध जो भलवड़ अदाकार मोहतरम जनाब असद क़ुरैशी साहिबु तमामु नेक दिलि, रहम दिलि, ऐं जेको आहे निमाज़ अदा करण वारो माण्हू, बहितरीनु माण्हू, मुहबत ॾियण वारो माण्हू, निसार शाह, ऐं जेतिरा बि असांजा, मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेतिरनि फ़नकारनि सां, अदाकारनि सां मां वाबस्ता आहियां, जेकी मुंहिंजी वाबस्तगी आहे उन्हनि सां, ऐं सभु उहे प्यार मुहबत ख़ुलूस भाईचारे ॾियण वारा दोस्त आहिनि मुंहिंजा। ऐं मां बि अव्हांखे इहो ई गुज़ारिश कंदुसि त वरी पंहिंजे पाड़े वारनि जो, पंहिंजे जेके बि तव्हांजा अज़ीज़ क़रीब आहिनि उन्हनि सां रंजिशूं ख़तमु कयो, उन्हनि सां मुहबत भाईचारे वारो। ऐं जेके तव्हांजे अगरि पाड़े में को बुखियो वेठल आहे त पहिरियों उनजो ख़्यालु रखो, उन खां पुछा कयो, ऐं पंहिंजो उन्हनि खां जेको हाल अहिवाल कयो। सुबुह जो सवेर उथी ऐं पंहिंजो निमाज़ अदा करे पोइ पंहिंजे कमकार सां निकिरी वञो था, ऐं वञो बि सही। ऐं इनमें जेको हकीलाल जो रोज़ी, हकीलाल जी जेको पोरियो आहे, उनमें कमाइण में को बि हर्ज़ु न आहे। अल्हम्दुलिल्लाह मां बि चणा खपाइण वारो आहियां, ऐं पंहिंजो रोज़गार वारो माण्हू आहियां, ऐं मां बि ज़ाहिर चणा खपाए करे पंहिंजे बचनि जो गुज़र सफ़र कयां थो। ऐं हू जेको आहे मुंहिंजो, उहो मुंहिंजो हिकिड़ो हवाई पोरियो आहे, मुंहिंजो शौक़ु आहे। अगरि उतां चारि पैसा मिलंदा आहिनि त ठीकु आहे, न त पोइ चवंदा आहियूं चलो ठीकु आहे, घोरी जान जतन। त कहिड़ा दोस्त बि हूंदा आहिनि जेके मुफ़्त में ईअं वाहे वेंदा आहिनि, पोइ चवंदा आहियूं दोस्तनि त सिर क़ुर्बान आहे। त मां बि इहो चवंदो आहियां, कस में आहे चस, जेतिरो कस खाईंदासीं ओतिरो मुहबत ऐं सलीक़े सां रहंदासीं। कहिड़ा मुंहिंजा दोस्त आहिनि जेके मूंखे चवंदा आहिनि त हीउ साधू आहे, हीअ सफ़ा ईअं आहे, हिन खे जीअं वणे थो हिन खे इस्तेमालु कयो, पर असल में उन्हनि खे इहा ख़बर न आहे त मूंखे सभु ख़बर आहे, ऐं ॼाणींदो आहियां, एतिरो नादान बि न आहियां, ऐं उन्हनि जी फितरत खां बि वाक़ुफ़ु हूंदो आहियां। पोइ बि चवंदो आहियां त दोस्त त आहे न, कॾहिं त कमु ईंदो। चवंदा आहिनि चरियो आहे, चरिया पुटु चरिया खूह, कॾहिं न कॾहिं ज़रूरु कमु ईंदा आहिनि खोटा सिका। मां बि इहे चवंदा आहियूं जेके मुंहिंजा दोस्त आहिनि, जेके ज़ाहिर पर पुटु कुझु बि चवंदा हुजनि, पोइ आहिनि त दोस्त न, आहिनि त मुंहिंजा भाइर न, आहिनि त मुंहिंजा मुस्लमान भाइर न। ऐं मां बि इहो चाहियां थो त अव्हां दोस्तनि जो बि हिकिड़ो बहितरीनु पैगाम आहे त पंहिंजे दोस्तनि सां, पंहिंजे अज़ीज़ कारब सां, पंहिंजे वेझा जेके बि तव्हांजा जंहिंसां रंजिशूं आहिनि, सभिनी सां वेड़े रंजिशूं ख़तमु कयो। भलारो ॾींहुं, भलारे ॾींहुं जे सदिके आहे जुमातुल मुबारक जो ॾींहुं, भलारो ॾींहुं। ऐं जेको आहे जेतिरो थी सघे रस्ते में वञो त जेके बि अव्हांखे मुस्लमान भाइर मिलनि था उन्हनि खे सलाम ॾियो। अस्सलाम अलैकुम चवण सां 10 नेकियूं, अस्सलाम अलैकुम रहमतुल्लाह चवण सां 20 नेकियूं, ऐं अस्सलाम अलैकुम रहमतुल्लाह चवण सां वबरकातहू चवण सां 3 नेकियूं, हिन खे मुफ़्त में नेकियूं कमायो। त मां दोस्तनि खे बार बार इहो चवंदो रहंदुसि। ऐं मां हमेशह इहे जॻहियूं ॻोल्हंदो आहियां जिते ख़ामोशी हुजे, जिते मुंहिंजो आवाज़ु, मुंहिंजो जेको हीअ वॉइस अव्हां दोस्तनि ते क्लियर पहुचे। छो त मूं वटि
ये जेको मोबाइल आहे बिल्कुलु ग़रीबानो मोबाइल आहे, लाचार मोबाइल आहे। त मां हमेशह अवां दोस्तनि खे रिक्वेस्ट कंदो आहियां त मुंहिंजे पूरे वीडियो खे अवां वॉच कंदा कयो त जीअं मूं मिसकिन जो कुझु जेको आहे गुज़र सफ़र थी वञे त जीअं मां हिकिड़ो भलो सुठो मोबाइल बि वठां ऐं अवां दोस्तनि खे भला भला वीडियोज़ ॾियां, भला भला व्लॉग ॾियां ऐं भला भला मैसेज अवां दोस्तनि ते पहुचायां। ऐं दोस्तो अगरि तव्हां मुंहिंजे इन वीडियो मां बोर थियो था पिया त मां हिन जे लाइ माज़रत कंदुसि ऐं पोइ बि तव्हांखे चवंदो हलंदुसि त मुंहिंजे हिन वीडियो खे वॉच कयो ऐं आख़िर ताईं ॾिसो। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। ऐं अचण वारे वीडियो ताईं मूं नाचीद काज़ी सितार करींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।